अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लीडर टीवी प्रोग्राम रूबरू सां गॾु मां आहियां क़ासिम राजपर ऐं मूंसां गॾु आहे जीन मुग़ल साहब, जंहिंसां असां हीअ जेका कचहरी या यादगिरियुनि जो सिलसिलो ॿीहर जोड़ियूं था। ही इन सिलसिले जी चौथीं कड़ी आहे। मुग़ल साहब, भला तव्हां ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे दौर में सरगर्म रहिया, उन दौर खे मजमूई तौर ते तव्हां कीअं ॾिठो? तव्हांखे कहिड़ियूं ख़राबियूं नज़र आयूं, कहिड़ियूं उन में चङायूं नज़र आयूं मजमूई तौर सॼे पाकिस्तान लाइ, ख़ासि तौर ते सिंध जे हवाले सां? हिकिड़ी ॻाल्हि कयां त को बि माण्हू रुॻो चङो कोन थींदो आहे। हा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। को बि माण्हू रुॻो ख़राबु कोन थींदो आहे ऐं इन करे चवंदो आहे हमेशह बैलेंस शीट ठाहियो। पर भुट्टे साहिब जो जेके कम कया उहे तमामु वॾा कम हुआ। हाणे पाण पहिरीं पाकिस्तान जे हवाले सां ॻाल्हि था कयूं, पोइ सिंध जे हवाले सां ॻाल्हि था कयूं। पाकिस्तान जे हवाले सां पहिरीं ॻाल्हि इहा था कयूं त हिन यानी की हिन वटि कुझु कोन हो। असांजे केतिरा इलाइक़ो जेको हो सो हिंदुस्तान में हुन टॉक्स जे ज़रिए उहे सभु वापसि वरिता। 90,000 जंगी फ़ौजी बिना कंहिं शर्त शुरू जे वापसि वरिता। ऐं तंहिंखां पोइ एटमी प्रोग्राम कंहिं शुरू कयो ऐं उनखे बाक़ाइदे लिबिया जे कर्नल कज़ाफ़ी फाइनेंस कयो ऐं सऊदी अरब जे शाह फैसल कयो। पोइ उन सज़ा भोगी उनजी, जंहिंजी सज़ा भोगी। उनखां पोइ सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त हुन जेका इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस जहिड़ी लाहौर में थी आहे, दुनिया में का अहिड़ी थी, ऐं उन में शेख मुजीब रहमान बि हो ऐं उन में हुननि बाक़ाइदे तक़रीरूं कयूं। हिकिड़ी अजीब क़िस्म जी हिकिड़ी यूनिटी पैदा कई। भुट्टे साहिब ऐं हुन शेख मुजीब जी तस्वीर आहे जेका अॼु ताईं बि आहे। किथे बि तव्हांखे ईअं महसूसु नथो थिए त हीअ अॻे के अपोनेंट हुया, हिकु ॿिया के मुख़ालिफ़ हुया। सही सही। अच्छा, इहा आहे सिफ़ारत? इहा आहे सिफ़ारत। ऐं तंहिंखां पोइ त पंहिंजो उन वक़्तु जेकॾहिं ख़ाली इस्लामी दुनिया खे पाण वठूं, इस्लामी दुनिया में जेके तमामु वॾा लीडर उन में हिकिड़ो सुकारनो हो। सुकारने जो भुट्टे सां इश्क़ हो। ऐं हिकिड़ो वाक़ियो थियो ॾाढो इंट्रस्टिंग, जो इंडोनेशिया में पंहिंजो नॉन अलाइंड मिनिस्टर्स जी फॉरेन मिनिस्टर जी कॉन्फ्रेंस हुई। भुट्टो साहिबु पाकिस्तान जो वज़ीर ख़ारिजा हो, उहो हुन में वियो। उहो उतां ई जिते रहंदो हो उतां ई गाॾीअ में चढ़ियो, पाण कार में, अॻियां पुलिस वारा मोटर साइकिल, ॿिया मोटर साइकिल हलंदे हलंदे जेको मोटर साइकिल वारो पुलिस वारो हो उनजी मोटर साइकिल खिसकी पई, उहो उते मरी वियो। भुट्टे साहिबु गाॾी बीहाराई ऐं चयईं त इनखे हिन गाॾीअ में रखो ऐं अॻियां त विया पोयां पिया हॉस्पिटल खणी हलोसि। हॉस्पिटल खणी वियो, न बची सघियो। पोइ भुट्टो साहिबु पहुतो कॉन्फ्रेंस में हले पियो। उते पॉइंट ऑफ ऑर्डर ते चयईं त हीअ कॉन्फ्रेंस ऐं पंहिंजो हिकिड़ो वाक़ियो थियो आहे ऐं चाहियां थो पंहिंजो उन ते डिस्कस कयो। इहो सॼी ॻाल्हि ॿुधाईं त अॼु हिकिड़े इंडोनेशिया जे पुलिस वारे इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस लाइ पंहिंजी जान ॾेई छॾी आहे। तंहिंजे करे अचो सभई उन जे लाइ जेको आहे सो दुआ करूं। इन करे इंडोनेशिया में भुट्टो ॾाढो पॉपुलर हो ऐं सुकारनो जो हुन सां इश्क़ हो पंहिंजो। एतिरे क़दुरु जो हिकिड़े भले जॾहिं ख़तरे में हो पाकिस्तान, त सुकारनो हुनखे मैसेज कयो त आउं पंहिंजो जेको आहे प्लेन्स वग़ैरह मोकिलण लाइ तयारु आहियां। भुट्टे साहिबु चवंदा आहिनि त अहिड़े नमूने सां पंहिंजो निक्रोमा जेको अफ्रीकी मुल्क जो सरबराह हो, निक्रोमा जा हिन सां वेझा तलकात हुआ। चीन में चेयरमैन माओ सां वेझा चोन लाई सां तलकात हुआ, मार्शल चेनी सां तलकात हुआ। त भुट्टो को नंढड़ी शइ त कोन हो, भुट्टो वॾी शइ हो। यानी की उन वक़्तु दुनिया जी जेका फॉरेन अफेयर्स में जेके चंद वॾियूं शख़्सियतूं हुयूं उन्हनि मंझि ख़ाली भुट्टो हो। पाकिस्तान जे हवाले सां अञा केतिरियूं शयूं कई। बैंक्स खे नेशनलाइज़ कई, पंहिंजो जेको इंडस्ट्रीज़ खे नेशनलाइज़ कई, ज़मीनूं जेके। पर मोहन साहिबु इन ते भुट्टे साहिब ते तनक़ीद बि तमामु घणी थी। ग़लति तनक़ीद आहे इहा, बिल्कुलु ग़लति तनक़ीद आहे। इहे उहे माण्हू आहिनि जेके चाहिनि था त सरमाएदारी निज़ाम हुजे, इंडस्ट्रीज़ खे नेशनलाइज़ कई। मूंखे ॿुधायो त उनखां पोइ माण्हुनि खे रोज़गार केतिरो मिलियो। हूअं त हिकिड़ो ख़ासि महदूद जेको हूंदो हो उन में ईंदा हुआ। ऐं पंहिंजो हिकिड़ी तमामु अहम ॻाल्हि कयईं, जॾहिं बैंक न त नेशनलाइज़ करण खां पोइ ऑर्डर कढियो वियो त भई उन वक़्तु ताईं बैंकूं हूंदियूं हुयूं सिर्फ़ु शहरनि में, रूरल एरियाज़ में कोन हूंदियूं हुयूं। पोइ ऑर्डर त हाणे बैंक जेकॾहिं नई शहर में तॾहिं कढंदी जॾहिं 2 या 3 ब्रांचिस रूरल एरियाज़ में कढंदियूं। उनखां पोइ पाकिस्तान जे रूरल एरियाज़ में सेविंग्स जो कल्चर शुरू पैदा थियो। इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे। सही। ऐं तंहिंखां पोइ सिंध जे हवाले सां पंहिंजो 73 कॉन्स्टिट्यूशन में आयो पंहिंजो रूरल अर्बन कोटा, ऐं पंहिंजो हितां सिंध असेंबली मां रेज़ोल्यूशन पास करें
त भई सिंधी जेका आहे प्रॉम्प्ट लैंग्वेज सही ऑफ सिंध सही उहा ला ठही वियो कानून ठही ला ठही वियो अॼु ताईं उहो ला आहे। अच्छा मोगल साहब इन दौर में भला जेके जहिड़ा थियनि था ॿोलीअ वारा उन में हिकिड़ो ख़्यालु इहो आहे त भई भुट्टे साहिब खे इन करण जी कहिड़ी ज़रूरत हुई या मुमताज़ भुट्टे छो हुयो आंदो ऐं जॾहिं इहो सिलसिलो हलियो पिए तव्हां छा था सम्झो तव्हां ख़ासि तौर ते बावजूदि इन त भई मटियारी पर तव्हांजी जेका ग्रूमिंग थी आहे उहा या त हैदराबाद आहे या कराची आहे तव्हां बि ॼण के शहरी उन मिज़ाज जे माहौल में वधिया वॾा थिया आहियो उन दौर में तंग नज़री तव्हांखे कहिड़े पासे ॾांहुं नज़र आई? वधीक आउं सम्झंदुसि हाणे इहा ॻाल्हि न करणु घुरिजे। असीं सिंधी अजीब माण्हू आहिनि न सिंधी जेके आहिनि से त क़ुदिरत पैदा ई कया आहिनि पंहिंजो त अमन आस्ते पंहिंजो साईं शाह लतीफ़ जो शहरु आहे जेको मूं जॾहिं अमेरिका में हिकिड़ी कॉन्फ्रेंस हुई उनखे प्रिज़ाइड अमेरिका जी हिकिड़े इंटेलेक्चुअल बि कयो मूंखे नालो विसरियो थो वञे मूंखे तक़रीर करायूं मूं तक़रीर में आख़िर में शहरु पढ़ियो शाह लतीफ़ जो शहरु हू चवनि तूं बच वातों वराए अगराई जो करे ख़ता खाए मूं हुन जी अंग्रेज़ी में ट्रांसलेशन कई ऐं पोइ मूं हीअ खिली उन्हनि ॾियारियो मुंहिंजो त छा इहो पॉसिबल न आहे त UN जेको आहे शुड एडॉप्ट दिस कपलेट ऑफ शाह अब्दुल लतीफ़ भट्टाई एज़ एम्बलम ऑफ पीस फॉर वर्ल्ड। वाह वीचारे में जेको हुते चयो मुगल व्हाट अ प्रपोजल इट इज़ आई सपोर्ट एंड इंडोर्स दैट प्रपोजल दैट कपलेट ऑफ ए सिंधी पोएट should be adopted as emblem of peace यूनिवर्सल उन जो आहे मैसेज आहे त असांजो इहो हुयो त असां प्यारु करियूं मोहबत कयूं असां वटि जेॾी महिल हीअ आया हुआ तेॾी महिल असां त हिननि खे पंहिंजो जेको आहे सो जेकॾहिं रूरल एरियाज़ में अची ट्रेन बीहंदी हुई त उते ॻोठ ग़रीब मिस्किन माण्हू घर में जेको हूंदो उहो पचाए वञी हुननि खे ॾींदा हुआ त असां त कॾहिं बि कोन कयो आहे ऐं आउं सम्झां थो त बसि हाणे इन ते वधीक ॻाल्हि न कजे ऐं असां करणु नथा चाहियूं। सही अच्छा मुगल साहब पाण हाणे अचूं था अॼोकी वेक जे आख़िरी सवाल तव्हां सां कंदुसि सहाफ़ती जेका ट्रेड यूनियन हुई ख़ासि तौर ते उहो उरूज हुयो इहो जेको तव्हां जंहिं दौर में हिलाल में हुया या हिलाल मां नेकाली मिली वरी तव्हांखे किथे बि क़बूलियत न पई मिले नौकिरी न पई मिले इहो उरूज हुयो ऐं तव्हांखे जेकॾहिं सज़ा उहा हुई बि सही त उन उहो कीअं यादगिरी आहे तव्हां? आउं पंहिंजो हिलाल पाकिस्तान जी यूनियन में बि आउं ठाहिण में मुंहिंजो हथु हो ऐं हिलाल पाकिस्तान वर्कर्स यूनियन जो आउं पंहिंजो छा वाइस प्रेसिडेंट हुउसि या छा ऐं कराची यूनियन जनरल्स जो बि हुउसि कराची प्रेस क्लब में बि ऐं गवर्निंग बॉडी मेंबर बि रहियुसि ट्रेज़रार बि रहियुसि त मुंहिंजो इन साइड ते काफ़ी हुयो पंहिंजो ऐं इन्हनि ॾींहंनि में असल में असांजी लीडरशिप जेका हुई न सा कमाल हुई। सही मिनाज बरना निसार उस्मानी हफ़ीज़ राक़िब एफ़ाज़ रहमान ऐं तव्हां एफ़ाज़ रहमान जो हिकिड़ो वाक़ियो ॿुधायां त आउं राति जो सुतो सुबुह जो घरां उथियां जंग अख़बार में आहे त हेतिरनि साफ़ हिन खे लाहौर में पंहिंजो फटकाणे छॾियऊं ऐं बेचैन थी वियुसि माना इहो जेका ही भुट्टे साहिब साफ़ जे मूवमेंट में ऐं पंहिंजो छा तव्हांखे ॿुधायां मुंहिंजी कहिड़ी हालत थी वई मूं पंहिंजो हथु मुंहुं कोन थिए थो कपिड़ा बि तब्दील कोन कया ऐं ॿाहिरि निकिरी आयुसि सिधो हिलाल पाकिस्तान में हाणे हिलाल पाकिस्तान में कोन आया हुआ मसावा जो दफ़्तरु वेझो हो पोइ आउं सिधो वियुसि मसावा जे दफ़्तरु मसावा जे दफ़्तर में हेठां काठ जी चाढ़ी हूंदी थोरो भलो ठक ठक थींदी मुंहं में हलण जी हिमत न हुजे हथु विझी आस्ते 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 मथे चढ़ां त को माण्हू ओछगारो ॾेई रोए पियो त लानत आहे मूं ते ऐं चंबा पियो हणे मूंखे चिलानत आहे मूं ते मुंहिंजे साथियुनि खे फटका लॻी विया ऐं हिते वेठो आहियां एफ़ाज़ रहमान। हा डॉक्टर साहिबु किरदारु मुगल साहिबु इहे त किरदार हुया अच्छा तव्हां छा था सम्झो त कहिड़ा सबबु हुआ त पोइ पाण उहो सिलसिलो वरी न करे जीअं ज़ियालाको हलियो वियो पोइ उन नमूने सां असां सहाफ़ती जेका ट्रेड यूनियन आहे या जंहिं नमूने सां किरदारु अदा करणु घुरिजे उहो न करे सघे। हाणे तव्हां बि पार्ट आहियो हाणे विच में छा तव्हांखे अफ़सोस थो थिए ॿियो कुझु कोन्हे को असां मूं तव्हांखे अलाए इहा ॻाल्हि शायदि ॿुधाईंदी मूंखे हिकिड़े इस्लामाबाद में हिकिड़े सीनियर साहब जो टेलीफोन आयो त मुगल साहब मेरे घर इस्लामाबाद मेरे घर के सामने एक सिंधी गरीब फैमिली रहती है और उनके कोई बच्चे हैं वो कराची में हैं जॉब कर रहे हैं उनको बड़ा प्रॉब्लम है तो वो कह रहे थे इनका कोई हेल्प करे तो मुझे तो और कोई आदमी नहीं समझा मैंने आपको टेलीफोन कर रहा हूँ त मुंहिंजो ॿुधायो ऐं मूंखां जेकी पुॼी सघंदुसि ऐं कंदुसि ज़रूरु इन दौरान मुंहिंजो वात मां हिकिड़ो जुमिलो निकिरी वियो नालो कोन थो वठां साहब बात ये सची बात ये
कि मैं अब अपने आप को सहाफ़ी कहलवाते हुए शर्म महसूस करता हूँ। तो जवाब में तो आप मैं अपने आप को सहाफ़ी कहलवाते हुए शर्म महसूस करता हूँ। सीनियर मोस्ट जर्नलिस्ट ऑफ पाकिस्तान एट दैट टाइम। सही मुगल साहब, पाण ही ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी रखंदासीं। इंशाल्लाह पाण वरी हिकिड़ी ॿी वेहक में या पंहिंजो वेहकुनि जो सिलसिलो इंशाल्लाह जारी रहंदो। नाज़रीन, इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो अॼोकी जेका सेगमेंट आहे इन जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचंदो। क़ासिम राजपर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।